तकरीब उन करे शाहनवाज साहब उन जी पूरी टीम के घुराए करे मान उन जो मथाओ कयो ऐं मां सम्झा थो अहिड़ी तकला बुलंद अचनि मां खां पोइ मूंखे मदीने पाक वञण जो शौक़ु थियो। मदीने पाक जॾहिं मां वियुसि मदीने पाक खां चइनि साईं मूं वटि हाणे का बि शइ न आहे जो मूंखे जहिड़नि दबा करे छॾियो आहे। ज़मीनदार मां घुमी बि कोन हथारनि जी तवील में थो घुमां। हाणे मदद मथी ॼाण मूं जी कर त मां माण्हुनि जी ख़िदमत बि कयां ऐं जेको आहे सो फैसला मुंहिंजा अबा ॾाढा कंदा आहिनि ॾाढा साईं बाबा साईं फैसलनि जी बि मूंखे अहिड़ी ॾे जो हक़ इंसाफ़ जा कया। उतां मूंखे रंग लॻो मदीने वारे साईं जी ज़ियारत थी अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो ऐं कुझु केतिरा ॿिया बि दोस्त गॾियल आहे उनखे बि ख़बर आहे। पोइ मां मदीने पाक मां शुरू वञणु कयो। पोइ ॿ महीना बि मां अढाई महीना बि हराम पाक में रहंदो। पोइ मां वीज़ा ठाराई 15 ॾींहं मोटी वियोसि त 2 महीना वरी मां उते हूंदुसि। इहो मुंहिंजी पोइ हलंदो रहंदो। उन खां पोइ मिल्कियतूं ज़मीनूं जायूं अलाह साईं ॾिनियूं जेकियूं मां इहो संभाले कोन थो सघां। उहो ॾिसी हाणे साईं मोहम्मद मूसा मूंखे चयो त यार मुस्तक़बिल लाइ कुझु मूंखे मदद कर हिकु ॿ या चइनि कुझु वठी ॾे। मां यार ॻाल्हि अहिड़ी चई इहो मूंखे टाइम ॾे जेतिरा विया आहिनि तूं घरा जेको जेको तो चयो हाल मुंहिंजो मां मदद कंदुसि। घोट जेको भी कुछ आहे चइनि वेदियूं इहे जेको बि आहे कुझु न कुझु असां हुन में कंदासीं। पोइ अॻिते कमु ॻाल्हाईंदासीं। छाजे करे मुंहिंजी सोच थी त मां अॻु में ग़रीबनि जी मदद कई अलाह साईं जे मंज़िल ते पहुचाए असां ते डॉक्टर सोलंकी साहब हाजी शाहजाद खान भागर साहब समेत जेके भी दोस्त मौजूद हैं ऐं पेडाल में मौजूद मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल अस्सलाम वालेकुम। वेलफेयर एसोसिएशन जी फारन माज़ूर फर्ज़न जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ जॾहिं मोहम्मद मूसा मूंखे पहिरियों फ़ोन कयो हुयो त साईं प्रोग्राम करणु था चाहियूं असां जो साथ ॾिजो। ऐं उनखे चयो असां मुकमल तौर ते तव्हां सां हर हाल में गॾु हूंदासीं। पर ॿुधायो मूंखे त साईं सरदार शाहनवाज साहब इहो सॼो प्रोग्राम करण जी तकलीफ़ कराई आहे त तमामु घणी असांखे घणे मौजूदा सूरत हाल में आओ खान पवर जा फैसला शाहनवाज जा जेके इलाइक़े जे अंदरि ॿाहिरि जेके फैसला आहिनि उन जा या माण्हुनि खे खीर घस जादो ऐं असां को मदद थी सकदी असां मुकम्मल तौर ते सहकारी आहियूं। बड़ी महिरबानी जी उन्हनि जी बि एतिरी जाखोड़ कान्हे जेका मोहम्मद मूसा जी जाखोड़ आहे। ऐं हमेशह जीअं अॼु बि हिन बहितरीन प्रोग्राम 3 दिसंबर ते थिया साइड से करे मैंने बढ़िया तो वापसी का कोई यामान का हमारे सामने स्पेशल पर्सन मौजूद आए शाहनवाज कलम साहब इस फरदत अली खान उनके इधर ठीक है सामान जी फुर्सत आए।